दुनिया की लज़त का लज़त ना आहे, दुनिया जो ऐश को ऐश ही ना आहे। जेकी ज़िंदगी बिल्कुल मुख़्तसिर हुजे इन जो ऐश कहिड़े कम जो आहे, ऐं जंहिंजी तकलीफ़ भी जेकी आहे मुख़्तसिर हुजे इन जो ऐश कहिड़े कम जो आहे। दुनिया जी का राहत भला बीठी आहे इन टाइम ताईं। दुनिया जे अंदरि ॾिसो हिन टाइम केतिरी असां वटि गर्मी आहे, केतिरी गर्मी आहे असां वटि। गर्मी जे लाइ केतिरा ॾिसो माण्हू जिदोजहद में लॻा पिया आहिनि। पैसे वारा आहिनि एसियूं घरनि में फिट था कराइनि, ग़रीब आहिनि घर में पखा था हणाइनि, सोलर सिस्टम कराइनि था। छाजे करे? गर्मी ज़्यादा आहे, पखे जी ज़रूरत पवे थी, एसी जी ज़रूरत पवे थी। दुनिया में केतिरी ज़िंदगी आहे का ख़बर ई न आहे, कंहिंजो नंबर को लॻंदो ई न आहे। बग़ैर नंबर खां असां हलिया वेंदासीं, का ख़बर ना आहे। जा मुंहिंजी ज़िंदगी हिन टाइम 24 साल 25 साल जे क़रीब आहे, थी सघे थो जेको आहे बयान खां हलां बाद में मूंखे मौत अचे, का ख़बर ई न आहे न। राति जो मौत अची सघे थो। इहा ज़िंदगी आहे असांजी। इन ज़िंदगीअ लाइ केतिरो फ़िक्रमंद थियासीं। एसियूं हणायूंसीं घरनि में गर्मी जे करे, पखा फिट करायासीं। मया भाइर दोस्तो अनक़रीब सुभाणे क़बर में लहणो आहे। क़बर में छा कुझु राति पंहिंजी ठाही आहे न ठाही आहे? क़बर में भला का रोशनी आंदी आहे न आंदी आहे? राति जो अंधेरी हुजे त कमरे में दाख़िल नथा थियूं, अंधेरी हुजे त मोबाइल कंहिंखां वठी करे कमरे में रोशनी जेसिताईं न थिए तेसिताईं असां कमरे में दाख़िल नथा थियूं। ऐं अनक़रीब जेको असांजे क़बर में लाथो वेंदो, उते त घणनि शयुनि जी ज़रूरत थी पवे। उते त हिकु जेकी आहे ग़ालिबन जेकी ज़ाहिरी तौर में जेको नज़र अचे थी त उहा जेकी आहे 2 फुट जेकी आहे 3-4 फुट जेकी आहे मोकर आहे, 7-8 फुट जेकी आहे ड्रेग आहे, हे क़बर आहे। इते छाजो सिको हलंदो आहे? इते जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो सिको हलंदो आहे। इते क़ुरान खे तरजीह आहे, इते नमाज़ खे तरजीह आहे। दुनिया में जीअं पैसो थो हले न, पाकिस्तान जे अंदरि कायदे आज़म जो नोट थो हले, हिते इहो ई सिको हलंदो। पर इन पैसे खे जीअं तव्हां ॿिए कंहिं मुल्क खणी वेंदव, सऊदी अरब खणी वञो, इन पैसे खे का तरजीह आहे न। उते क़तन तौर ते इहो पैसो न वठंदा। पाकिस्तान जे अंदरि पाकिस्तान जो पैसो हलंदो आहे, सऊदी जे अंदरि सऊदी जो पैसो हलंदो आहे। मया भाइर दोस्तो क़बर में जेको सिको हलंदो आहे जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी जो सिको हलंदो आहे। उते क़ुरान हकीम जो सिको हलंदो आहे, उते नमाज़ जो सिको हलंदो आहे। उते हे पैसो न हलंदो असां वारो। कानूनी चेंज आहे उते, उते कानूनी चेंज आहे।